इमाम अली अलैहिस्सलाम जी ख़िदमत में एक शख़्स अची चवण लॻो, या अली, सभिनी खां सख़्त तरीन क़बर कंहिंजी हूंदी? बस इहो चवण हुओ त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, हे शख़्स, यादि रखिजे सभिनी खां सख़्त अज़ाब क़बर में उन ते थींदो जेको इंसान ख़ुदकुशी कंदो। यादि रखिजे ख़ुदकुशी करणु पाण खे मारणु अल्लाह जे वेझो नाशुक्री जो नतीजो आहे। वो अल्लाह जे रसूल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो त जेको इंसान पंहिंजो पाण खे जंहिं तरीक़े सां मारे थो त उहा ई मौत उन जो अज़ाब थी वेंदी आहे ऐं उहो हर ईअं ई मरंदो रहंदो, रड़ियूं कंदो रहंदो, रोअंदो रहंदो। उनखे पंहिंजी नेकियुनि जो कॾहिं बि अजर न मिलंदो। यादि रखिजे हीअ ज़िंदगी अल्लाह जी ॾिनल आहे। हीअ अखियूं अल्लाह जूं अता थियल आहिनि। हीअ कन जंहिंसां इंसान ॿुधे थो, हीअ ज़ुबान जंहिंसां इंसान ॻाल्हाए थो, हीअ हथ, हीअ पेर मुक़ररु वक़्त ताईं इंसान जे लाइ अल्लाह जी नेमत क़रार ॾिनी वयूं आहिनि। ऐं हीअ ज़िंदगी इंसान जे लाइ इम्तिहान आहे ऐं मौत उन इम्तिहान जी निजात जो नालो आहे। यादि रखिजे जंहिं तरीक़े सां अल्लाह जिस्म जी बुख ऐं उन खे हर इंसान जी फितरत में शामिल करे छॾियो आहे, उहो ई इंसान जे रूह में अल्लाह जी इबादत ऐं उन जे रसूल जी फरमान बरदारी खे रूह जो सुकून ऐं इंसान जो इत्मीनान करार ॾिनो वियो आहे। जेको इंसान अल्लाह खां परे रहे थो ऐं उन जे रसूल जी अतात नाहे कंदो, उन जो रूह बेचैन रहंदो आहे ऐं पोइ पंहिंजे रूह जे सुकून ऐं इत्मीनान जे लाइ दुनिया जे ख़्वाहिशात जो सहारो बणाए छॾींदो आहे ऐं उहा ई शइ उन में लालच ऐं हवस पैदा कंदी आहे। यादि रखिजे दुनिया जी ख़्वाहिशात हिकु अहिड़ी ॼार आहे जंहिं में इंसान घिड़ंदो वेंदो आहे, किरंदो वेंदो आहे ऐं जॾहिं उन जी ख़्वाहिशात पूरी नाहे थींदी त हू मायूस रहंदो आहे ऐं पोइ पंहिंजी ज़िंदगी खां मायूस थी पंहिंजो पाण खे ख़तमु करणु चाहींदो आहे। अफ़सोस आहे त इंसान हिन शइ खां नावाक़िफ़ आहे त हीअ ज़िंदगी त सिर्फ़ु इम्तिहान आहे ऐं हर इम्तिहान जो हिकु अज़ीम अजर अल्लाह पहिरियां खां ई तइ करे रखियो जेको उनखे आलिम अरवाह में ॾेखारे वियो हो। इंसान जेको पंहिंजे ख़्वाहिशात जे पोयां भॼंदो आहे, ओतिरो ई हू हिन दुनिया में भॼंदो रहंदो। उनखे कॾहिं बि मंज़िल न मिलंदी, छो जो हिन दुनिया जी हक़ीक़त सवाइ धोखे जे कुझु बि न आहे। यादि रखिजे पंहिंजो पाण खे मारणु ज़िंदगी जे मसइलनि खे ख़तमु नाहे कंदो, बल्कि इंसान जे आख़िरत खे तबाह करे छॾींदो आहे। इंसान खे हिकु अहिड़े अज़ाब में मुब्तला करे छॾींदो आहे जेको इंसान जे रूह खे कॾहिं बि सुकून नाहे ॾींदो।